साईं मुंहिंजो नालो साजदा आहे। हा असां रहासी आहियूं दादू जा जी जुमो चवाण ॻोठ में रहंदा आहियूं। जी ऐं असांजो कर्ज़ु हुयो हिननि ॾे, मां माना पेके पंहिंजे मुड़ुस सां आयसि माइटनि ॾे, त असांजा पैसा आहिनि हिननि ॾे। हिननि माना हमलो करे मुंहिंजे मुड़ुस ते मारकुट करे, मुंहिंजे भाउ खे मुंहिंजी माउ खे इहे मारकुट करे असां ते माना केस हिननि कयो आहे। मुंहिंजे मुड़ुस खे थाणे ते खणाए आया। उन खां पोइ बि असां हिननि जो हथियार ॾिसी बंदूक ॾिसी मूं हिननि खे क़ुर लाहे ॾिनो आहे त हिन क़ुर जे मोहबा मुंहिंजे मुड़ुस जो जान छॾियो त मां हितां कढांसि थी। त हुननि माना असांजे क़ुर खे थेलो ॾेई उछिराए छॾियो आहे। पोइ बि असांजो माना इलाजु न मञे अथनि। ऐं मुंहिंजे मुड़ुस खे माना हणण बावजूदि जेके पथर पिया हणनि उन्हनि खे पंहिंजो पथर माना लॻी वियो आहे। हाणे चवनि था त माना इहो तव्हां कयो आहे, तव्हां हयो आहे, त उनजो केस हिननि असां ते कयो आहे। अच्छा हा बाक़ी असां चऊं था त हाणे माना असां सां को इंसाफ़ थिए। असां ग़रीब मिसकीन माण्हू आहियूं, असांजो को बि वारस कोन्हे। बाक़ी मूं पंहिंजी पसंदि ते शादी कई आहे। हिननि मूंखे तलाक ॾिनो, हिननि रिश्ता सभु ख़तमु कया आहिनि। पोइ मूं पसंदि ते शादी पंहिंजी कई आहे। हाणे इन्हनि खे इनकार आहे त हे माई हिते छो थी अचे। मां ईंदसि पंहिंजे माइटनि ॾे ईंदसि, मुंहिंजा त माइट आहिनि, मुंहिंजो अचिणो आहे हिते, मां ईंदसि। बाक़ी जेका हिननि जी ॻाल्हि हुई त भले कुर्ब में सॼे ॿाहिरि चवनि था त हिते अचु या न अचु, का बि मसइलो हुयो मर्दनि जो ॿाहिरि कनि। बाक़ी हमलो करे घर में घिड़ी आया ईअं सम्झ त मुंहिंजे मुड़ुस खे हे मारे चुका आहिनि। क़ुर शरीफ़ असां ॾिनोसीं त मुंहिंजे मुड़ुस खे छॾियो हिनमहिल त मां कढांसि थी हितां, त तव्हां क़ुर जे मोहबा हिनखे छॾियो हिनमहिल। हुननि माना कुंदा जेके हयां न हथियार सिधो कयो अथनि। असां जो मथां थी सघे का इंसान लॻी बि वञे त मुंहिंजे मुड़ुस खे का नुक़सान ॾियनि। हिननि माना क़ुर खे थेलो ॾिनो। अयूब ख़ान पाण मुंहिंजे क़ुर खे थेलो ॾेई उछिराए ऐं मुंहिंजी अमड़ खे ॿ टे सोटियूं वहाए कढी। हा जहिड़ो कयो आहे मिठल ख़ान लुंड, अयूब ख़ान लुंड, ज़हीर लुंड, साईंदाद लुंड, इन्हनि जहिड़ो कयो आहे। हा 15-20 गाॾियूं आया, गाॾी ते पोइ खणी आया अथसि ऐं मारकुट बि घणो रस्ते ते बि कयो अथनि, उते बि कयो अथनि, हिते थाणे ते हाणे खणी आया अथसि। हाणे असांजो मुतालबो आहे त असां माना चऊं था त असां सां का इंसाफ़ थिए। जी हा थाणे वारनि चयो आहे त माना हिन जो एफआईआर थींदो शाम जो ऐं तव्हां माना हमरा हुननि जो ज़ख़्मी कयो आहे। हुननि जी मेडिकल थींदी, हुनजे हमरा तव्हां ज़ख़्मी कयो आहे। असां चयोसीं असां ज़ख़्मी कोन कयोसीं, असांखे हणनि पिया, असां मायूं हुआसीं, असांखे हणनि पिया त हुननि खे पंहिंजो ई धकु लॻी वियो आहे। उहो उबतो इल्ज़ाम वरी असां ते अची वियो आहे। जी हा।